दोस्तों असां मशहूर शख्सियत मौजूद है जावेद जमाली सिंध जे कल्चर जिद्दा में इवेंट हमदनी में मौजूद है। पुछा कंदासीं अदा तव्हांखे प्रोग्राम माशाल्लाह कीअं पियो लॻे सिंधी नौजवान गॾिजी आने ते? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मां हाणे थोड़ी देर पहिरियों ही आयो आहियां त ॾिसां वेठो माशाल्लाह तमामु घणी ख़ल्क़ आयल आहे, तमामु घणा दोस्त आयल आहिनि, उम्मीद खां वधीक दोस्त आयल आहिनि। बिल्कुलु हक़ीक़त। हा यकीन कयो न ते हालांकि ही जंहिं इलाइक़े में दोस्तनि माशाल्लाह प्रोग्राम मुनक़िद कयो आहे इहो इलाइक़ो थोरो सिटी खां ॿाहिरि बि आहे, लेकिन तंहिंजे बावजूदि बि सिंधी माण्हू सिंध जे मुहबत में, कल्चर जे मुहबत में, सक़ाफ़त जे मुहबत में माशाल्लाह वॾे जोश ऐं जज़्बे सां दोस्तनि शिरकत कई आहे। जेको रश मां ॾिसां वेठो माशाल्लाह ही पब्लिक ही आउट ऑफ कंट्रोल आहे। यकीन कयो अॼु ईअं थो महसूसु थिए थो जिदे में न आहियूं, सऊदी अरब में न आहियूं, को हैदराबाद जे कंहिं मेन एरिया में, कराची जे मेन कंहिं सड़क ते रोड ते असां जेको आहे प्रोग्राम अटेंड कयूं पिया, ईअं पियो मन लॻे असांखे। हक़ीक़त नो डाउट। ऐं यकीन कयो असां पोएं बि साल वियासीं, हिन टाइम काफ़ी ख़ल्क़ घणी बि आहे ऐं काफ़ी न तमामु बहितरीनु। इहा असांजे सिंधी माण्हुनि जी जेका आहे हिकिड़ी माना सबूत आहे, सिंध असांजे कल्चर सां मुहबत जो सबूत आहे। ऐं मां उन्हनि दोस्तनि खे बि जस थो ॾियां जिन दोस्तनि हीउ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे। ऐं यकीननि कयो मां उन्हनि खे ॿियो कुझु त नथो चई सघां, बसि मां हिकु शाइरी आहे हिकु त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज। हीअ दोस्त जेके ऑर्गेनाइज़ करण वारा दोस्त आहिनि उहे इन्हनि जो मिसाल हंज पखी वारो मिसाल आहे जिन हीउ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। बिल्कुलु नो डाउट तमामु ज़बरदस्त। तव्हांखे बि स्पेशली मां एहसान तव्हांजो बि हिन दोस्तनि ते जो तव्हां बि माशाल्लाह हिन खे सुठे नमूने सां प्रोमोट कयो ऐं दोस्तनि खे गॾु करण में तव्हांजो बि अहम किरदारु आहे। ज़बरदस्त। असांखे हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई आहे, हिननि जो बेसिकली जेको कंटेंट हूंदो आहे त माण्हुनि खे मालूमात ॾियणु ऐं वर्क ते कम ते बि लॻाइण जो काफ़ी तादाद में तव्हांजो पोस्टूं। हा अल्हम्दुलिल्लाह काफ़ी पंहिंजे मालूमात मुताबिक़ दोस्तनि खे गाइड कंदो रहंदो आहियां, दोस्तनि खे गाइड करण जी कोशिशि कंदो आहियां। छो जो असांजा सिंधी भाइर जेके आहिनि थोरो एतिरा माना शायदि उन जेके पाकिस्तान में जेके असांजे रहनि था उहे एतिरा हाव नो उन्हनि खे नाहे त अॻियां छा आहे छा न आहे, सो पंहिंजे नाक़िस मालूमात मुताबिक़ उन्हनि दोस्तनि खे गाइड करण जी कोशिशि। ज़बरदस्त माशाल्लाह। तव्हां सोशल एक्टिविटी आहियो, ज़बरदस्त तव्हांजूं वीडियोज़ हूंदियूं नॉलेज वारियूं, इंफॉर्मेशन वारियूं। सिंध जे नौजवाननि जेके हेॾे अचनि था उन्हनि खे तव्हां छा पैगाम ॾींदा? उन्हनि दोस्तनि खे प्रोग्राम पैगाम इहो ॾींदुसि, सभ खां पहिरियां त उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि माशाल्लाह ही असांजा सिंधी भाइर ॾिसो था केतिरी मुहबत कनि था, परदेस में रहण जे बावजूदि, सालनि जा साल परदेस में रहण जे बावजूदि बि पंहिंजे कल्चर सां एॾी मुहबत कनि था। ऐं उन्हनि खे पैगाम इहो ॾींदुसि त प्रोग्राम में आयल आहियूं न, तंहिंजे करे मुंहिंजो प्रोग्राम दोस्तनि खे इहो ॾींदुसि त दोस्त जेके बचण था चाहिनि हाणे उहे असां 1980 वारे दौर में नथा रहूं। हींअर असां 2025 में 2026 में एंटर थियण वारा आहियूं। हींअर डिजिटल दौर आहे, AI जो दौर आहे। हींअर दोस्त जेके बि ॿाहिरि निकिरण जा ख़्वाहिशमंद आहिनि उहे निकिरण खां पहिरियां थोरी तहक़ीक़ कनि, रिसर्च कनि ऐं AI खां ई पुछा कनि। मां हिकिड़े AI जो मिसाल ॾिनो आहे। AI त हाणे कोन ॿुधाईंदी तो सुठो कफ़ील कहिड़ो आहे सऊदी अरब में, असां हींअर बिल्कुलु एडवांस दौर में हलूं वेठा। उन जे करे दोस्त को बि अचे थो हींअर असां उन दौर में हलूं वेठा जो असांजे पाकिस्तान मां, असांजे सिंध मां हर घर जो को न को दोस्त आहे ई आहे। सो तंहिंजे करे तव्हां अचण खां पहिरियां थोरो हिते वर्क करे जेको आहे सो पोइ पंहिंजो अॻिते कदम खणो त वधीक बहितर रहंदो। माशाल्लाह ज़बरदस्त। वरी वरी महिरबानी जावेद जमाली साहब। नौकर मां वरी बि तव्हांखे सभिनी दोस्तनि खे जस थो ॾियां जिन ही प्रोग्राम।